जुल्फकार भुट्टे जंहिं पाकिस्तान जो आइन ठाहियो, जंहिं हिननि जा 99,000 कैदी अॼु ॾींहं ताईं तव्हां ॿुधो हूंदो एतिरा कंहिंजा गॾह बि गिरफ़्तार कोन थिया हूंदा। उहे 99,000 कैदी जुल्फकार अली भुट्टे जेको आहे सो हिंदुस्तान सां ॻाल्हियूं करे हिननि आज़ाद कराया। उन्ही जो जेको हाल हशर कयो पंजाबियुनि, 11 जज हुया, सिंधी बलोच बि हुया, पख्तून बि हुया, पर अक्सरियत त हुई पंजाबियुनि जी आहे। टिनी क़ौमुनि जे जजनि हुनखे बरी कयो, पंजाबी जजनि खे फाई ॾिनी। फाई जी सज़ा ॿुधायूंसि, आख़िर में तारा मसीह खां 40 मिंटनि में हुनखे फाई ॼारायूं। इहो भुट्टे जो हुन क़दुरु कयो। कदीर ख़ान जंहिं एटम बम ठाहे ॾिनो हिननि खे, एटमी कुवत ॾिनई हिननि खे, उहो हिन वक़्त ताईं जेल में पियो अथव। भली माउ मरी वञे, भाउ हाणे भेण मरी वियसि त बि हुनजो मुंहुं ॾिसण में कोन ॾिनोसि। त ही मौसन कश माण्हू अहिड़ा रहज़न जेके अॼु पाण खे वॾो इस्लाम जो ठेकेदार ऐं दावेदार पिया सम्झनि, अंग्रेज़नि जे दौर में ॿी महाबारी लड़ाई में 15 रुपयनि जे पगार ते काबतुल्लाह में वञी गोलियूं हलायूं, ऐं जॾहिं उन्हनि जा लाश हिते कराची में खजी आया त मौलाना मोहम्मद सादिक खॾे वारे खे चयूं, साईं हिननि जी नमाज़ पढ़ायो। चई, बाबा ही त वॾा काफ़र आहिनि, हिन काबे में वञी गोलियूं हलायूं, हिन जी जनाज़े नमाज़ जाइज़ ई न आहे। त उन्ही खे 3 साल सज़ा ॾेई जेल मोकिले छॾियो। बेनज़ीर भुट्टो जेका पाकिस्तान जी ज़ंजीर लिखी वेंदी, उन्ही जो हशर बि इहो ई कयूं। रावलपिंडी में बम सां उॾाए छॾियऊं। हाणे त ज़रदारी अञा ताईं नथो ॿुधाए त कंहिं मारियो अथसि, पर मारियुसि त पंजाबियुनि ऐं उन जे एजेंसियुनि। त असांजो चवण जो मतिलबु इहो आहे त ही पंजाबी कॾहिं बि सिंधियुनि जा, बलोचनि जा या पख्तूननि जा सॼण नाहिनि।